अस्सलाम वालेकुम वक्त मौजूद मां आहियां हमारे ख़ादिम इमरान सर की अॼु जेको मुंहिंजो टॉपिक आहे उहो प्रिया कुमारी जे हवाले सां आहे, छो त इहो ट्रेड तक़रीबन तमामु वॾी तेज़ी सां वधी रहियो आहे ऐं इंशाअल्लाह फ़तह बि ज़रूरु थींदी। मूंसां प्रिया कुमारी जे हवाले सां हिकु कॉम्प्रस रहनुमा हिकु सोशल वर्कर मोहम्मद मुराद जमाली ऐं इदरीस अहमद सरकी जेके मौजूदु आहिनि। अचो त संदन वीचार वञूं प्रिया कुमारी जी बाज़ियाबी जे हवाले सां ऐं संगरार जे सैयदनि जेको कोर्ट में क़ैद करे बांदी बणाए जेको आहे सो प्रिया कुमारी खे रखियो आहे। अचो वधीक संदन ॻाल्हि ॿोल कयूं था। कामरेड मुराद, अस्सलाम वालेकुम। जीअं त ही असांजी न्याणी प्रिया कुमारी जेकी संगरार जी रवासण आहे ऐं जेको आहे हुनजी माउ ऐं उन जा जेके ख़ानदान ऐं उन जा बाबा ऐं उन जूं भेनरूं हिन वक़्तु तड़पनि थियूं ऐं असां जेको आहे सो असां इन्हनि सां बि गॾु आहियूं। असांजो इन्हनि सां बि एहतजाज असांजो जारी अॻे बि रहियो आहे ऐं रहंदो, ऐं असांजो मौक़िफ़ इहो आहे त जल्द में जल्द इन्हनि जी जेको आहे सो न्याणी बाज़ियाब कराई ॾिनी वञे। जेके हितां जा जेके क्रिमिनल वॾेरा ऐं जागीरदार ऐं हितां जा जेके सैयद सॾाइनि था, इहे सैयद त न आहिनि पर इहे पाण खे सॾाईंदा आहिनि त सैयद, हू चवंदा आहिनि त असां इंसान परस्त आहियूं। इहे इंसान परस्त न आहिनि। जेकॾहिं इंसान परस्त हुजनि हा त प्रिया कुमारी खे बाज़ियाब करायो वञे हा। असां चीफ जस्टिस ऐं आर्मी चीफ खां मुतालबो था कयूं त जल्द में जल्द न्याणी खे बाज़ियाब करायो वञे ऐं माउ ऐं पीउ जी ऐं भेनरनि जी बेचैनी ख़तमु कराई वञे। असां वज़ीर आज़म खे बि अपील था कयूं, सदर पाकिस्तान खे बि अपील था कयूं कि तव्हांजी बि न्याणी आहे ऐं सभिनि जी न्याणी आहे, ख़ुदा रा हिननि जे मथां रहम कयो ऐं जेको आहे सो जेके ॾोयारी आहिनि, क्रिमिनल आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो गिरफ़्तार कयो वञे ऐं सख़्त में सख़्तु सज़ा ॾिनी वञे। 22 महीना अॻ में संगरार मां सपील हलाईंदे प्रिया कुमारी अगवा थी वई हुई, त उन खां बाद में उन जो फैमिली ऐं संगरार वासी ऐं पूरी सिंध जो अवाम जेको सरापा एहतजाज बणियल आहे। जेका प्रिया कुमारी आहे इहा सिर्फ़ु हिकु हिंदू ख़ानदान जी जेका न्याणी न आहे, इहा समूरी सिंध जी न्याणी आहे। समूरी सिंध प्रिया कुमारी जी बाज़ियाबी जी घुर थी करे ऐं कंदी रहंदी। जेतिरे ताईं प्रिया कुमारी बाज़ियाब न थींदी ओतिरे ताईं इहो पियो सिस्टम हलंदो, ॾींहों ॾींहुं तेज़ी वठंदो वेंदो। प्रेस कॉन्फ्रेंस कराए उहो सैयद जो हिकिड़ो ज़हनी ग़लति ख़्यालु हुयो त हू चए पियो त जेको मां हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस कंदुमि पोइ सिंधियुनि जो जेको ध्यानु जेको ज़हन उहो मटिजी वेंदो, पर सैयद बादशाह इहो उनजी भुल आहे त सिंध जो ध्यानु कोन हटंदो। त असां जेको आहे प्रिया कुमारी जी आज़ादी जी घुर था कयूं ऐं जेतिरो जल्दी थी सघे असां जी सिंध DIG सखर ऐं RPO सखर खे ऐं आर्मी चीफ खे असां अपील था कयूं त हीअ जेका सिंध जी न्याणी प्रिया कुमारी आहे, इन जे जेको आहे त इन ते नोटिस वरितो वञे ऐं जेको सैयद खे गिरफ़्तार करे। जी अवी कामरेड मोहम्मद मुराद जमाली ऐं कामरेड मोहम्मद इदरीस सरकी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु हुयो त जेको सैयद जेको इमाम हुसैन जा पोइ लॻा आहिनि, उन्हनि खे घुरिजे त इमाम हुसैन जा पोइ लॻ थियनि, यज़ीद जा पोइ लॻ न थियनि। छो त इमाम पंहिंजी जान जो नज़रानो, पंहिंजे बच्चनि जो नज़रानो पेश करे हिकु क़ौम खे, मुस्लिम उम्मा खे जेको आहे उन्हनि मैसेज ॾिनो। अॼु हिननि सैयदनि जेको न्याणी प्रिया कुमारी खे बांदी बणाए संगरार जे कोर्ट में क़ैद कयो आहे, इन्हनि सिधो सो यज़ीद जी पैरोकारी कई आहे। इन हवाले सां इन्हनि खे सोचणु घुरिजे कि समेत पूरी सिंध सरापा एहतजाज आहे ऐं हिननि मुतालबो रखियो आहे जेको आहे आर्मी जे चीफ खां, वज़ीर आज़म पाकिस्तान खां, सदर पाकिस्तान खां, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां, IG सिंध, DIG सखर, RPO सखर खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त छा रियासत जेको आहे सो सैयदनि आॾो गोॾा खोड़े वेही रही आहे, जो 22 महीना गुज़रण बावजूद हिन वक़्त ताईं कख बनी बीणो कोन कयो अथऊं। सोशल मीडिया ते वॾे पैमाने ते जेको आहे ट्रेड हली रहियो आहे त प्रिया कुमारी हिकु सैयद जेको साईं ख़ुर्शीद शाह जो वेझो माइटु ॿुधायो वञे थो, उन जे कोर्ट में क़ैद आहे। छा रियासत हिकु सैयद खां जेको आहे सो न्याणी बाज़ियाब नथी कराए सघे? इहो सवाल पैदा थिए थो। मां पूरी सिंध खे अपील कंदुसि त असां अनक़रीब इंशाअल्लाह झंडो खोलण वारा आहियूं। आवाज़ में घटिताई न अचे, एहतजाजनि जी अपील कंदासीं। हिकु ख़ाली थियल झोली माउ जी अगरि उनखे पंहिंजो बच्चो वापसि मिलंदो त उहो केतिरियूं दुआऊं कंदी। ऐं पूरी सिंध खे अपील कंदुसि त प्रिया कुमारी जी अमड़ जो साथ ॾियो।
हाणे ॾींदा पंहिंजे मेज़बान इमरान सरकी खे इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत, अल्लाह निगहबान।